अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन व अस्हाबिही अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लि अलैहि। प्यारा दोस्तों भाइयों, दरूद पाक वॾे शौक़ सां मोहब्बत सां पढ़ो। दरूद पाक अहिड़ी शइ आहे त जेको चाहे त मां सोणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में हाज़िर थियां त सेकेंड त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी घड़ीअ में सोणे महबूब जी मजलिस में हाज़िर थी वेंदो जेको दिल जे शौक़ सां सोणे महबूब ते दरूद पाक पढ़ंदो। ऐं दरूद पाक जो लुत्फ़ ई तरह ईंदो आहे जॾहिं मोहब्बत ऐं शौक़ ऐं ध्यान सां पढ़जे। मोहब्बत बि हुजे, शौक़ बि हुजे ऐं ॻाल्हायो ध्यान बि हुजे सोणे महबूब जे। मोहब्बत सां वॾे आवाज़ सां पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। हम्द व सलात का बाद अज ही अजीम शान खत्म नबूवत कॉन्फ्रेंस लब्बैक या रसूल अल्लाह पाकिस्तान के ज़ेर एहतमाम घोटकी के इन शहर में मुनक़िद थी आहे, जिते हर मोहब्बत वारे सुन्नी मेहनत ऐं जोश ऐं जज्बे सां इनेकाद करण में कामयाब बनाइण में जदोजहद ऐं कोशिश कई आहे। तव्हां सभे मुबारकबाद जा मुस्तहिक आहियो ऐं ख़ुसूसन फ़ख्र अहले सुन्नत उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मुफ्ती मीर हसन साहब रज़वी दामत बरकातुहुल आलिया जिनकी जदोजहद ऐं मेहनत ऐं रंग तव्हां असां सभिनीनि खे हिन जलसे आम में नज़र अची रहियो आहे। अल्लाह उन्हनि जी इन ख़िदमत के क़बूल करे हसनात में शामिल फरमाए। अजीम उलमाए किराम हिन स्टेज ते जलवगर आहिनि। मां हिकु अदना तालिब इल्म जी हैसियत सां तव्हांजे साम्हूं चंद मारूज़ात अर्ज़ रखंदुसि। दुआ फरमायो शलरब पाक हक़ ऐं सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हक़ सच ते असां सभिनीनि खे अमल जी भी तौफ़ीक़ अता फरमाए।
मुखाग में उस्तादुल मुदर्रिसीन, फ़ख्रुल मुदर्रिसीन, सनदुल मुदर्रिसीन हज़रत उस्तादुल उलमा मौलाना मुफ्ती मियां जमील अहमद इंडड़ साहब रज़वी दामत बरकातुहुल आलिया इल्मी रूहानी वलवला अंगेज खिताब फरमाए रहा। इंशाअल्लाह उन्हीं गुफ्तगू के पांजो मबदो ऐं मतन समझंदे चंद तशरीहात तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। दुआ फरमायो सल रब पाक हक़ ऐं सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हक़ सच ते असां सभिनीनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ऐं असां हिते गॾु आहियूं, मुंतज़िर आहियूं TLP जे हिकिड़े दुनिया अॻवान खे ॾिसण ऐं ॿुधण जे लाइ, लाइव ॾिसण ऐं ॿुधण जे लाइ, जेको सच चवां त TLP जी बुलबुल आहे। TLP जी ऐं इहा उहा बुलबुल आहे जेका बुलबुल क़ाइदे तहरीके लब्बैक या रसूल अल्लाह, बानिए तहरीके लब्बैक या रसूल अल्लाह, हाफिजुल मिल्लत हज़रत उस्तादुल उलमा अल्लामा मौलाना हाफिज खादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाहि ताला अलैहि व नव्वरल्लाहु मरक़दहु जे दिल सां खेॾंदो। ऐं मां उन मंज़र खे चङी तरह ॾिसंदो त जॾहिं हे इश्क़ ऐं मोहब्बत ऐं पुरसोज़ अंदाज़ सां सोने महबूब जी तारीफ़ कंदो त हाफ़िज़ साहब जी दिल महबूब जे मोहब्बत ऐं इश्क़ में अञा सरशार थी वेंदी। ऐं पोइ उन दिल जो वंड अल्हम्दुलिल्लाह सॼे मुल्क में पहुची रहियो आहे। ऐं उहो ई दिल जो फैज़ आहे, इश्क़ मुस्तफ़ा वारो वंड आहे जेको हाफिज़ साहब जे दिल जे ज़रिए, जंहिं दिल के हज़रत सय्यदुल आलमीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ख़ास निगाह इनायत सां मुनव्वर फरमायो हो। इहो ई दिल जो फैज़ आहे जेको तहरीके लब्बैक के सॼे मुल्क में अल्हम्दुलिल्लाह उजागर करे छॾियो आहे। ऐं उहो वक़्तु परे न आहे जंहिंमें इंशाअल्लाह इन मुल्क पाकिस्तान में हक़ ऐं सच जा नारा घिटी घिटीअ में पहुची वेंदा। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक। दोस्तों ए भाइयों, ये मुल्क पाकिस्तान दुनिया की सरजमीन ते पहिरियों वो मुल्क आहे जेको मुल्क खालिसतन अल्लाह जे दीन इस्लाम जे नाले ते ठहियो आहे। मक़सूद सियासी हालात के समझण जरूरी आहे। चंद बुनियादी शयूं अर्ज करे वो आयत करीमा की तर्जुमो ऐं तशरीह तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। ऐं वक़्त की ज़रूरत आहे ताकि तव्हां जॾहिं लब्बैक जो पैगाम पंहिंजे पाड़े में पंहिंजे ॻोठ में पहुचाईंदो, तव्हांजे साम्हूं सुवाल थियनि त तव्हांखे जवाब बि अचे ऐं जवाब अहिड़ो हुजे जेको सवाल करण वारे के लाजवाब करे छॾे। अगर ये मुल्क पाकिस्तान लिबरल सोच के लाए ठहियो हो तो ये सवाल ज़हन में रखो तो पोइ हिंदुस्तान खां हिंदू खां
जुदा थियण वारी सोच पाकिस्तान के कायदीन छो पेश कई पो हिंदुस्तान का असा जुदा छो थियासे असा हिंदुस्तान का जुदा इन करे थियासे तो उन जो मजहब बियो आहे असा जो मजहब बियो आहे हिंदू पंहिंजे मजहब ते अमल कंदा असा जे मजहब के पाबंदियूं हणण जी कोशिश कंदा असा एड़ो मुल्क ठायो जंहिंमें असा अल्लाह ऐं उन जे रसूल जे कानून ते अमल कंदासीं। ये नजरिए पाकिस्तान इहो पाकिस्तान जो बुनियाद आहे। पुछण चाहियां तो नजरिए पाकिस्तान को केरु हटे तो कश्मीर के विकड़ी छड़ियो आहे बांग्लादेश पाकिस्तान का जुदा कें कयो आहे ये इस्लाम दुश्मन ताकतुन जी साजिशूं हुयूं जन मुसलमानन के पाण में विढ़ाए और यानी फहाशी बेहयाई पखेड़े तव्हां असांजे सोच ऐं जज्बन जे मथां पहरा विहारे बे सोच के पॉपुलर करे हर तरह जो मीडिया इस्तेमाल करे पाकिस्तान जी कौम के उन रस्ते ने वठी था वजन जेको पाकिस्तान जे नजरिए जे खिलाफ आहे पाण जे खिलाफ आहे ऐं इहो अॼु कोन थियो आहे शुरू कोन थियो आहे इन्हीअ करे पाकिस्तान जो बुनियाद इस्लाम आहे पाकिस्तान जी कायम रहण की जमानत अल्लाह जे दीन इस्लाम में आए। प्यारा दोस्तों ए भाइरो उहे साजिशूं जेके असां में थियूं आहिनि छा छा थियूं आहिनि हिकिड़ी साजिश इहा त अथई सिर पीर जो वोट वरी ॿिए सिर पीर जो पर वोट ॿिए जो इहा सोच असांजे अंदर पखेड़ी वई इन्हे के चवंदा आहिनि अहिड़ी सोच अहिड़ी साजिश के प्रोपेगेंडो कहिड़ी हैसियत रखे थो तवज्जो सां ॿुधजो हिकिड़ो मिस्कीन ॻोठ जो परेशान घर में खाइण पीअण जे लाइ न हुजेसि हिकिड़े दलाल वटि पहुतो ते बुख ते आया ॿ ॾींहं थी विया आहिनि ॿारनि बच्चनि कुझु खाधो पीतो कोन्हे का महिरबानी कर ते पोइ महिरबानी कया आहे त पूरी त महिरबानी कया आहे कुझु अथी ते ॿियो त कुझु कोन्हे पर हिकिड़ो बुख सां लागर थियल गॾु मुंहिंजे घर में बीठो आहे ते बस हाणे सुबुह जो पीढ़ीअ ते उहो गॾु काहे अचिजाए पर उनखे सफ़ा साफ़ करे सींगारे ऐं उन जे मथां कपिड़ो विझी सोहणो करे उनखे पीढ़ीअ में खणी अचिजाए ते बस ठीकु आहे जॾहिं इहो खणी करे ईअं आयो त उनजो बस हाणे चुप करे बीह रहो हाणे दलाल जो कमु हूंदो आहे वाक ॾियणु शइ जी सिफ़तूं ऐं तारीफ़ूं बयान करणु सही है फलाणे नस्ल जो गॾु आहे फलाणे मुल्क खां आयल आहे फलाणे बुजुर्ग हस्तीअ सां इन जो ताल्लुक आहे उन हस्ती बि इन जे अबे ॾाॾे ते सवारी कई आहे सिधो उन नस्ल मां इहो गॾु आयो आहे ॿोली लॻणु शुरू थी त जंहिंजो गॾु हो वो दलाल के कन में चए तो अदा मेहरबानी कर हाणे विकणंदुसि कोन जे गॾु एॾो प्यारो भलारो आहे त मां छो पंहिंजे घरों कढां ॻाल्हि सम्झ में आयव या न हुयो त दलाल जो प्रोपेगेंडो सिधो सौ लफ़्ज़नि में चवां त कूड़ माण्हुनि खे फरार करणु
पर फराड ऐं कूड़ भी एड़े अंदाज सां पेश करण वारा पेश कनि था दुनिया जा दलाल त माण्हू जेको उन सां वास्तेदार हूंदो आहे उहो बि उन कूड़ खे सच सम्झणु शुरू करे छॾे थो। सभिनि खां पहिरियों मां दावत पेश कंदुसि हर सुन्नीअ खे त हर क़िस्म जे प्रोपेगेंडे खे हिन कन सां ॿुधी हिन कन सां कढी छॾियो। बस हिकिड़ी ॻाल्हि यादि हुजे मदीने वारे अरबी मंठार सां जेको वफ़ादार आहे उहो असांजो आहे ऐं जेको मुस्तफ़ा सां वफ़ादार न आहे उहो केतिरो बि वॾो ताक़त वारो छो न हुजे असांजो हुन सां कोई ताल्लुक़ न आहे। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लौह कलम तेरे हैं। मिठा अच तो सही इन मदीने वाले सां प्यार त करे ॾिस इन मदीने वाले मंठार सां मोहब्बत त करे ॾिस। मां अज जी गुफ्तगू जो उन्वान रखा तो लब्बैक या रसूल अल्लाह जो नारो। मुझी गुफ्तगू इन नारे ते आहे पर इन जी तमहीद थोड़ी तहां जे साम्हूं अर्ज़ कयां जेका आयत मां तहां जे साम्हूं पेश कई आहे। इन कॉन्फ्रेंस जो मौजू भी आहे खत्म नबूवत ऐं महीनो भी आहे सैयदना सिद्दीक़ अकबर खलीफा बिला फज़ल त सभिनी जी हाज़िरी भी थिए ऐं असां पंहिंजो मक़सद भी बयान कयूं। हीअ आयत जेका नाज़िल थी इन जो शान नुज़ूल छा आहे। सोने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम एक दफे पंहिंजी फुफाट हजरत सैयदा तैयबा ताहिरा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा के महबूबन हिकड़ी दावत पेश कई। फरमायो मुझे बाने हजरत ज़ैद जेके महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पुट करे सॼो सॼल पुट जेके चइबो आहे। इहा रस्म पुराणे ज़माने खां अची रही आहे त पुट कंहिंखे औलाद नरीना न हुजे त ॿिए जे पुट खे ॿिए जी औलाद खे पंहिंजो पुट करे धारींदा। इहा पुराणी रस्म हुई तो हुजूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी हजरत ज़ैद के पंहिंजो पुट करे पालियो ऐं उन जी शादी जे लाइ पंहिंजी फुफाट खे दावत ॾिनऊं त इन सां तुंहिंजी शादी करा तो सैयदा ज़ैनब इनकार करे चए न मां वॾे खानदान वारी अमीर ज़ादी मुल्क ऐं मिल्कियत वारी हे बानो जिन जो अगते पोते भी कुछ कोने मां इन सां शादी कयां ठहे नथी। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में वही नाज़िल फरमाई। इरशाद रब्बानी थियो त इज़ा क़ज़ल्लाहु अमरन जॾहिं अल्लाह ऐं उनजो रसूल को अमर तव्हां जे मथां को हुकुम लागू करे छॾियल त तव्हांखे अल्लाह ऐं उनजे रसूल जे हुकुम खे मञणो आहे। जॾहिं ही आयत नाज़िल थी महबूबन करीमन अल्लाह जो पैगाम पहुंचायो तो सैयदा ज़ैनब सरे तस्लीम खम कंदे चए अल्लाह ऐं उनजो रसूल मूंखे हुकुम ॾियनि था त मां उन हुकुम खे मञां। शादी थी वई पर इको थोड़ो फिर भी हली जो सही बोले। जॾहिं शादी थियण खां बाद कुछ अरसो हलण खां पोइ निभी न खानदान जो माल दौलत जो उथड़ वेहण जो फर्क हुयो ठही न ॻाल्हि त सैयदा ज़ैनब अची सोने महबूबन जी ख़िदमत में दाह रखी
महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत ज़ैद के फरमायो त हाणे तू ये कर इनके तलाक नहीं छॾ, तलाक नहीं छॾियो। इद्दत का बाद सोने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह की तरफा हुक्म थियो त हाणे तुंहिंजो निकाह मां इन सैयदा ज़ैनब सां करे छॾियो आहे। अज़वाज मुतहरात में हजरत सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जी ख़ुसूसियत मां हिकिड़ी ख़ुसूसियत इहा आहे जेका ॿिनि अज़वाज मुतहरात जे साम्हूं भाई साहिबा अमर साहिबा बयान कंदी ही त तव्हांजा निकाह कंहिंजो निकाह भाउ करायो आहे, कंहिंजो निकाह चाचे करायो आहे, कंहिंजो निकाह बाबे करायो आहे, पर मां उहा आहियां जंहिंजो निकाह पाण रब्बुल आलमीन फरमायो आहे। हजरत सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रब सां कराए छॾियो। जॾहिं शादी थी त काफ़िरनि हिकिड़ो ताना ऐं तर्ज़ हणणु शुरू कया त पुट जी घरवारी छॾराए पंहिंजे निकाह में वठी छॾे, पुट जी घरवारी छॾराए पंहिंजे निकाह में छॾे। हिते हिकिड़ो मसइलो बि अर्ज़ु कंदो हलां। अॼुकल्ह बेफ़र्क़े वारा हीअ ॻाल्हि वॾे ज़ोर ऐं शोर सां कंदा आहिनि त इस्लाम रस्मनि खे ख़तम करण ऐं मिटाइण जे लाइ आयो आहे, रस्मूं मिटाइण जे लाइ आयो आहे। आम माण्हू घटि पढ़ियो लिखियो इन ॻाल्हि खे सम्झे कोन थो, पर सम्झे थो त ॻाल्हि यार वाकई सची आहे, सही आहे। ही वॾो ज़हर मिलाइनि था। ॻाल्हि इहो सही न आहे त इस्लाम रस्मूं मिटाइण आयो आहे। घणियूं रस्मूं ॿियनि क़ौमुनि जूं इस्लाम खां अॻु वारियूं उहे हुयूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में नाफ़िज़ हुयूं, अमल दरामद हुयो, सहाबा इकराम बि उन ते अमल कंदा हुआ। इन करे इस्लाम सभु रस्मनि खे मिटाइण कोन आयो आहे। इन वाक़े ते तवजो कंदो त मसइलो हल थी वेंदो। इस्लाम रस्मूं मिटाइण न आयो आहे, इस्लाम ग़लति रस्मूं मिटाइण आयो आहे। इहा ॻाल्हि सम्झ में आई? हिकिड़ो दावो इहो आहे त इस्लाम रस्मूं मिटाइण आयो आहे, ॿी दावा इहा आहे त न इस्लाम रस्मूं मिटाइण न आयो आहे, इस्लाम ॻाल्हायो ग़लति रस्मनि खे मिटाइण आयो आहे। त पुट पालण इहा बि पुराणी रस्म हुई, नबी पाक पाण पालियो त माना रस्म न मिटाए, पर पुट पंहिंजो करे पाले। पोइ छा कंदा हुआ जाहिलियत जे ज़माने में? उनजे पीउ जे नाले जी जाइ ते पालण वारो पंहिंजो नालो लिखाईंदो हो। इस्लाम झले छॾियो त पुट पालियो पर नालो उनजे पीउ जो ई हलंदो। पुट पालियो पर तुंहिंजी न्याणियुनि जो महरम न थींदो, ना महरम ई रहंदो। पुट पालियो पर तुंहिंजी औलाद असुल वारिसनि वांगुरु वारिस कोन थींदो। हे टे शयूं इस्लाम जाहिलियत जे दौर में जेके इन रस्म में शामिल हुयूं, इन्हनि खे कटे साफ़ सुथरी रस्म खे क़ाइम रखियो आहे। चुनाचे हज़रत सैयदा ज़ैनब सां जॾहिं निकाह थियो ऐं माण्हू तानो ऐं तंज़ करण लॻा त उस ॾींहुं मुंहिंजे महबूब जा आशिक़ TLP जे प्लेटफार्म ते पंहिंजे दिल जे शौक़ ऐं मोहब्बत ऐं प्यार सां जज़्बे सां आयो आहे। तुंहिंजो जज़्बो सम्झ में अची रहियो आहे। महबूब सां प्यार करण वारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात उहा आहे जंहिंजे मथां काफ़िर ऐं दुश्मन तानो तुलको कनि त मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां जवाब अल्लाह जी ज़ात पाण अता फरमाई। इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन्न शानिअक हुवल अब्तर जो जवाब भी अल्लाह ताला कुरान में अता फरमाया। इन तरह इन ताने जो जवाब भी अल्लाह ताला ने यह आयत नाज़िल फरमाई। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मनवालुहु इरशाद फरमाए मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम। तहामा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जवान जो अबो नाहे, के जवान जो अबो नाहे।
अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे ताने खे जवाब ॾिनो त जॾहिं के मर्द जो अबो ई न आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ तव्हां कीअं चओ था त पुट जी घरवारीअ खे तलाक ॾियारे पंहिंजे निकाह में वठियो पए। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मा कान मुहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह, पर हू अल्लाह जो रसूल आहे, व खातमन नबिय्यीन, ऐं हुजूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी है। खत्म नबूवत ते जीअं हज़रत अल्लामा मुफ्ती जमील अहमद साहब तव्हांजे साम्हूं बयान कनि पिया, उन ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदे हाणे मंज़र खे थोरो सम्झो। खत्म नबूवत आहे छा? लब्बैक जो नारो, या रसूल अल्लाह जो नारो आहे छा? प्यारा दोस्तों, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हिन दुनिया मां पर्दे फरमाइण खां अॻु में हिकिड़ो फ़ैसिलो फरमायो, ऐं उहो फ़ैसिलो छा हो? इन हज़रत ज़ैद जे पुट खे, जंहिंखे महबूब करीम झोलीअ में पालियो आहे, जेको इमाम हसन ऐं इमाम हुसैन सां गॾु खेॾंदो हो ऐं हसन हुसैन सां गॾु महबूब जे कुलनि ते सवार थींदो हो, इहो नौजवान हो, नो उम्र हो। महबूबन करीमन उन वक्त जी, उन ज़माने जी सुपर ताकत के मुकाबले में इन्हनि खे अमीर लश्कर इस्लाम जो बणाए छॾियो। रूम के मुकाबले में जॾहिं ये भी महबूब सां प्यार कंदा है, महबूब जा आखिरी ॾींहं हलन पिया, तो हज़रत सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु लश्कर सां हलिया, पर दिल मदीने में आहे। माण्हू मोकिले हाल वाल पुछंदा आया, टी मंजिल ते पहुता, ख़बर पई त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल थी वियो आहे। त लश्कर खे उते छॾे हज़रत उसामा वापस मोटी आया। ख़ैर, महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तजहीज़ व तकफ़ीर थी, ऐं हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो सहाबा इकराम 10 जी टोलियुनि में अची सलातो सलाम अर्ज़ रखंदा रहिया। इन तरीक़े सां जमात थी, ऐं आख़िरी जमात थी हज़रत अमीरुल मोमिनीन ख़लीफ़ा बिला फ़ज़्ल सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब जी ख़िदमत में पंहिंजे जमात सां गॾिजी सलातो सलाम अर्ज़ कयो। ये आख़िरी जमात थी, इन तरीक़े सां जमात। ख़ैर, मुख़्तलिफ़ रिवायतों हिन वक़्त उन जी तशरीह अर्ज़ करण जी ज़रूरत कोन्हे। उन खां बाद महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिलाफत ते बसरत ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ फाइज़ थिया। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ फाइज़ थिया त हाणे पहिरियों हुकुम जेको ना फरमायूं, उहो हुकुम छा हो त उसामा बिन ज़ैद वापस वञे, उन लश्कर सां जंग विढ़ण जे लाइ वञे। ये पहिरियों हुकुम सैयदना सिद्दीक़ है। हज़रत मौलाए कायनात मौलल मोमिनीन मौला अली शेर खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु बई गॾिजी करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि आया। तवज्जो रख जाए, बई आया सही है, नौजवान ना तजर्बाकार, दुश्मन वॾी ताकत वारो आहे, इन जे मुक़ाबले में ही बार जो वींदो त इहो मता नाकाम न थे। मेहरबानी करे तव्हां के ॿिए सिपह सालार खे इन लश्कर जो अमीर मुक़रर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, तव्हां ही चाहियो था त महबूबन जो फ़ैसिलो मटे मां पंहिंजो फ़ैसिलो नाफ़िज़ कयां? ईअं थी न सघंदो। जे इन जे घोड़े जी मुहार खे पकड़े अबू बकर खे हलणो पियो त अबू बकर बि उन सां हलंदो। इहा शान आहे सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी, जे मिठे महबूब मुरसल जे इन तरीक़े ते इस्तक़ामत सां बीठा ऐं दुनिया जी हर शइ खां वधीक सोने महबूब खे प्यार कयो। इहो लश्कर हले वियो। वरी जीअं साईं जन ॿुधायो त माने इन ज़कात उठी बीठा, उन्हनि ज़कात ॾियण खां इनकार कयो। हिकिड़ो आहे ज़कात न ॾियणु, हिकिड़ो आहे ज़कात खां इनकार करणु।
ज़कात न ॾियण को चोरी भी थींदी, फुर भी थींदी, धाड़ा भी थींदा, को बीमारियुनि में भी लखे रुपया ख़र्च थींदा। पर खुदा जो कसम खणी चवां तो अल्लाह जी इज्जत जो कसम आ जे पंहिंजे माल जो उशर ऐं ज़कात सही नमूने सां तूं कढंदे रहे त इन धाड़नि खां, फुरनि खां, बीमारियुनि खां बची। हीअ ॻाल्हि यादि रखजांइ। हिकिड़ो आहे ज़कात जो सॼो इनकार करे छॾण त न ज़कात फ़र्ज़ आहे न, इहो कुफ्र आहे। इन सां बि जंग विड़ण जे लाइ जेके बाक़ी बचियल सहाबा इकराम आ उन्हनि खे मोकिले छॾियो त तव्हां वञो हाणे उन्हनि सां जंग विड़ो। हज़रत उमर फारूक रोकियो जे लश्कर थोड़ो आ, मोटी अचे वॾो लश्कर त पोइ होॾे मोकिलिजांइ। न होॾे मोकिलियो। हाणे सभु हलिया विया। हाणे के मुजाहिद बाक़ी कोन्हनि। हाणे बाक़ी मदीने में केर आहिनि? नाबीना, पोढ़ा, हाफ़िज़ क़ुरान, जेके दीन जी तालीम ॾियण वारा, बस इहे मौजूद आहिनि मदीने में। त मुसैलमा कज़ाब मलऊन, जे मुसैलमा कज़ाब मलऊन नबी पाक के नबी पाक जे ज़माने में ख़त लिखियो हो। तवज्जो सां ॿुधो। ख़त लिखे त तव्हां भी अल्लाह जा नबी आहियो ऐं मां भी अल्लाह जो नबी आहियां। माअज़ल्लाह, माअज़ल्लाह। हाणे ईअं कयूं त पाण में पार्टनर थी वञूं, अधु अधु कयूं, गॾिजी करे सॼी दुनिया खे फतह कंदासीं। अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो उन्हनि मुसैलमा हुयो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त जो जवाब ॾिनो। उन ख़त में लिखियऊं मिन मुहम्मदुर रसूलुल्लाह इला मुसैलमा कज़्ज़ाब। मुसैलमा कज़्ज़ाब जी तरफ मुहम्मदुर रसूलुल्लाह जो ख़त। जॾहिं इहो ख़त पहुतो पाण फरमायो तूं कूड़ो आहीं, मूंखे अल्लाह ताला आख़िरी नबी बणायो आहे, मूंखां बाद कोई नबी बि न आहे। इहो मुनकिन चुप थी वियो। छाजे करे चुप थियो? को नबी पाक जे ज़माने में इन को गोड़ न कयो। छाजे करे न कई? त इहो यकीन हुयो दुश्मन खे बि त मुस्तफ़ा जे ज़बान मां जेका ॻाल्हि निकिरंदी आहे उहा थी करे पूरी थींदी आहे। महबूबनि जो चई छॾियो त कज़्ज़ाब आहे। जे मां केतिरी बि कोशिशि कंदुसि त ओतिरो ई दुनिया में कज़्ज़ाब मशहूरु थींदुसि। इन करे उन जे नाले सां जॾहिं बि तव्हां नालो ॿुधंदव त इन जे नाले सां मुसैलमा कज़्ज़ाब लाज़मी निकिरंदो आहे। महबूब जी ज़बान मां निकितो त हे दड़ वठी वियो। हाणे जॾहिं ॾिठे त सॼो लश्कर ओॾे वियल आहे यूरोप में, रूम जे मुक़ाबले में, ऐं ॿियो लश्कर हेॾे माने इन ज़कात सां आहे। त हाणे हिन उथी बीठो शर शुरू कए। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो त लश्कर तैयार कयो। जेके पोड़ा वेठा हो, अंधो आहे, काणो आहे, मंडो आहे, जहिड़े जहिड़े बि उज़र सां न वञी सघियो आहे, हाणे उहे तैयार थियनि। अल्लाह। जॾहिं इहे सभु गॾु थिया त हज़रत उमर फारूक वरी चयो सही सोना थोरो इंतज़ार करे वठो। फरमायो न, मां इन धरतीअ ते कीअं रही सघां थो जंहिं धरतीअ ते मुंहिंजे मुहम्मद जो दुश्मन जीअरो। मन सब नबीयन, मन सब नबीयन, मन सब नबीयन। इहो फ़ैसिलो आहे जेको उम्मत में महबूब जे वक़्त खां अबू बकर सिद्दीक़ जे वक़्त खां नाफ़िज़ आहे। ख़ुदा जो कसम दुनिया जी ताक़त इन फ़ैसिले खे बचाए नथी सघे। क़यामत ताईं महबूब जे दुश्मन खे क़त्ल थियणो आहे, उहो क़त्ल थींदो रहंदो। कोई बि मुजाहिद रब पैदा कंदो जेको नबी जे दुश्मन खे उन जे घर में ई दफ़न कंदो। गाज़ी मुमताज़ हुसैन शहीद। साईं तव्हांखे ॿुधायो न, उन जी इहा ज़र्ब हुई, उन जी इहा ज़र्ब हुई मिठे मदीने वारे जे। आया 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 के नबी की एक ही सजा, उन मुजाहिद जी हिकड़ी ज़र्ब हुई
तो महबूब जे दुश्मन के गोलिन सां जो बुझे ऐं उन जे हिफाज़त जे लाइ उन जी खिदमत जे लाइ हज़रत हाफ़िज़ क़िबला ख़ादिम हुसैन रज़वी साहब रहमतुल्लाह तआला अलैह जो मैदान में बीठा तो पो दुनिया नज़ारो ॾिठो जे उन महबूब जे दुश्मन के मारण वारे जे हिमायत में जेको बीठो आहे वो इस्लाम में इन वक्त ताईं एतिरो वॾो जनाज़ो अॼु ताईं कंहिंजो बि न थियो आहे। दुनिया ॾिठो जेको हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह आलिम तो पहिरियों बि हुआ जीअं मियां जमील साहब तव्हांजे साम्हूं सभु कुझु बयानु कयो ऐं फाज़िल हुया ऐं अहिड़ा फाज़िल हुया त मां अॼु ताईं अहिड़ो को मुदरिस कोन ॾिठो आहे त क़ुरान पाक जे हर सीगे जी पूरी पूरी किरदार बयानु करे छॾे हिकिड़ी मजबूरी इहा शइ मां कंहिंजे में कंहिं को बि न ॿुधी आहे। बेशक वॾा वॾा आलिम ऐं मुदरिस हूंदा वॾी इल्मी हैसियत हुई पर इन जे बावजूद साईं अगर दुनिया के दिल में घर कयो आहे तुझे दिल में भी उन्हें जो प्यार है मोहब्बत है तू बात आए हुई महबूब जा गुलाम महबूब जी इज्जत ते पांजो सब कुछ कुर्बान करने जो जज्बो तुझे अंदर भी आहे मुझे अंदर भी आहे तुझे बारन बचन में भी आहे पर खुदा जो कसम जेके दुश्मन हन उन्हनि जी आंगुरूं भी पांजे बात में पइजी वयूं त ही छा थी वयो उन्हनि जी ज़बान मां भी निकतो त अगर ख़ादिम हुसैन रज़वी इन मुल्क में आहे त सच्चो आशिक रसूल इहो ही आहे। रसूल अल्लाह लब्बैक 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 या 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 रसूल अल्लाह लब्बैक। मेरा दोस्तों भाइयों सुभान अल्लाह हजरत सिद्दीक अकबर फरमायो धरती ते मुस्तफा जो दुश्मन हुजे मरण मंजूर आ उनके जीरो न छॾो सुभान अल्लाह इहो थी खलीफ़ा खिलाफत इहो थी मुस्तफा जो वो जानशीन जंहिंजे लाइ महबूब पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में फरमायो मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास वञो अबू बकर खे चओ त माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए। हज़रत मौलाए कायनात मौलल मोमिनीन मौला अली शेर खुदा जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैत कई त ज़बान ते चुगलाई हा जंहिंखे मुस्तफा असांजे दीन जो इमाम बनायो आहे उन खे मां पंहिंजी दुनिया जो इमाम छो न बणायो उन खे मां पंहिंजे दीन जो इमाम जेके मुस्तफा बणाए छॾियो आहे उन खे मां पंहिंजी दुनिया जो इमाम छो न बणायो। प्यारा दोस्तों ऐं भाइरो इहो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु इन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुश्मन सां मुक़ाबलो कयो। इब्न कसीर जिनको खुश्क मुल्लान जो वॾो इमाम आहे क़ुरान पाक जी तफ़सीर लिखे तो उन तारीख़ जो किताब भी लिखो आहे जंहिंजो नालो आहे अल बिदाया व निहाया। उन अल बिदाया व निहाया में जॾहिं ख़त्म नबूवत जे मुनकिरीन जे ख़िलाफ़ सैयदना सिद्दीक़ अकबर जे इन जिहाद जो वाक़ियो बयान करे तो त जॾहिं पहिरें ॾींहुं विया ओ मुस्तफ़ा जी उन हिकमत खे ॾिसो त हिकिड़े नौजवान ॿार खे मुस्तफ़ा करीम वॾे लश्कर इस्लाम जो सिपह सालार बनाए छॾियो पर वॾे में वॾो सिपह सालार जंहिंजी सिपह सालारी सहाबा में मुसल्लम आहे मुस्तनद आहे वो ख़ालिद बिन वलीद घर बैठो आहे। पर जॾहिं इहो मौक़ो आयो त अबू बकर फरमायो ख़ालिद बिन वलीद मुस्तफ़ा जी हिकमत सम्झ में अची वई हाणे लश्कर थोड़ो थी हाणे पंहिंजे तजर्बे सां मुक़ाबलो करे ॾे। खालिद बिन वलीद जंहिंजो लक़ब आहे सैफुल्लाह या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक। प्यारा दोस्तों सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु खालिद बिन वलीद के मुक़ाबले लाइ मोकिलिया। पहिरें ॾींहुं जो जंग थी त पटका हिक जहिड़ा
जुबा हिक जहिड़ा, बोली हिक जहिड़ी। जीअं तव्हां असां मुंझी पवंदा आहियूं, तव्हां हो भी कुरान पढ़नि था, हिते भी कुरान थिए थो, उते भी दीन जी ॻाल्हि आहे, हिते भी दीन जी ॻाल्हि आहे, उते भी मदरसा आहिनि, हिते भी मदरसा आहिनि। भुलो था या नथा भुलो? न भुलो, न भुलो। TLP जो पैगाम इहो आहे, बस जेको मुस्तफ़ा सां वफ़ादार आहे, तुंहिंजो मुंहिंजो उहो ई वफ़ादार आहे। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लो कलम तेरे। सबक नहीं छड़ियो आहे सईदना सिद्दीक़ अकबर। जॾहिं उन मुक़ाबले में वियासीं, साहब इकराम पहुता, जंग थी तो हुया त कुल हाफ़िज़, मदरसे पढ़ाइण वारा, दीन ऐं मस्जिदनि में इमामतूं पढ़ाइण वारा, सम्झाइण वारा। जंग जो को तजर्बो कोन हो, वञी वेठा, ख़बर न पई त पंहिंजो कहिड़ो आहे, परावो कहिड़ो आहे। जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो त नतीजो इहो निकितो, शाम जो 700 हाफ़िज़ क़ुरान शहीद थी विया। घणा? 700 उन ज़माने में, 700 सवला न आहिनि, 700 हाफ़िज़ क़ुरान शहीद थी विया। शाम जो गंजी जो वेठा, ख़ालिद बिन वलीद फरमायो त अबा हे मसलो छा थियो आहे? असां त ताक़त वारा आहियूं, मूं सोणे मदीने वारे जा अरबी घोट जा ग़ुलाम आहियूं, असांजा एतिरी शहादतूं छो थी वयूं? तव्हां इस्लाम जी तारीख़ खणी वेठी ॾिसो। ग़ज़वात में, हिन खां पहिरियों ॿी जंगनि में एतिरी तादाद में मुसलमान शहीद कोन थियो आहे जेतिरी तादाद में इन ख़त्म नबुव्वत जे मसइले में साहब इकराम पंहिंजी जाननि जी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पोइ छा थियो? फरमायो मसइलो छा आहे? छो शहीद थिया? इन करे शहीद थियासीं त सुञाण कोन हुई त पंहिंजो कहिड़ो आहे, पराओ कहिड़ो आहे। फौज जे हर कंहिंखे सुञाण हूंदी आहे, हे हुन मुल्क जी फौज आहे, हे हुन मुल्क जी फौज आहे। पर जॾहिं हिक जहिड़ा थी वियासीं, लिबास हिक जहिड़ा, ज़बान ॿोली हिक जहिड़ी, ख़बर कीअं पवे? चए बसि हाणे ख़बर पवण जो तरीक़ो आहे, हाणे निशानी यादि करे वठो। जॾहिं अहिड़ी सूरत अचे, पोइ सुबुह जो मैदान में नारो हणिबो आहे। नारो कहिड़ो हणिबो आहे? नारो कहिड़ो हणिबो आहे? नारो हणिबो आहे इहो, कान शिआरुहुम अल बिदाया वन निहाया में लिखे तो इब्न कसीर त उन ॾींहुं साहबा इकराम जो अलामत जो निशान जो नारो छा हो, जंहिंमें पधरा पिया थियूं त केरु मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे ऐं केरु मुस्तफ़ा जे दीन जो दुश्मन आहे। पधरो थी वियो, जे साहबा इकराम जो नारो हो, फनादूना या मोहम्मद या रसूल अल्लाह। इहो लब्बैक या रसूल अल्लाह जो नारो अॼु बि गिटी गिटीअ में पंहिंजो ऐं परायो सुञाणण जे लाइ तव्हांखे हज़रत ख़ादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैह ॾेई वियो आहे। TLP सां पंहिंजे बाणबेली थियो, मज़बूत ताल्लुक़ क़ाइमु कयो, गिटी गिटीअ में महबूब जे इश्क़ ऐं मुहबत जो पैगाम पहुचाए। हिन मुल्क खे वाधियूं विकोड़े चुका उहे दुश्मन जेके ॾींहुं राति मुल्क खे लुटनि था। मौजूदा हुक्मरान हुजनि या पहिरियां अॻिला हुक्मरान हुजनि, केरु आज मुल्क खे न लुटियो आहे, केरु आज मुल्क खे न फुलियो आहे। सभिनीनि जा पोल पधरा आहिनि। तव्हां हाणे ॾिठो ज़ुल्म जी इंतिहा, इन पैगाम खे खणी उथो गिटी गिटी पहुचो। ग़रीब हुया, मिसकीन हुया, जन मिट्टीअ जा लॾा करे पंहिंजा घर ठाहिया हुआ, जन जी छतूं हुयूं इनक्रोचमेंट जे नाले ते हज़ारे न लखे ग़रीबनि मिसकीननि जूं झुगियूं बिल्डोज़ करे छॾियऊं। कसम तव रब जो, हिन मुल्क पाकिस्तान में के अमीर जो महल गिरियो,
इमरान खान जो इहो बनी गाला वारो घर इहो भी इंक्रोचमेंट हो जज वेही करे उनखे अथोराइज करे छॾियो समझ में अचे थी ॻाल्हि ये सब वॾा नवाब हुजनि जागीरदार हुजनि सियासतदान हुजनि ये सब पंहिंजे पंहिंजे मफ़ाद जा आहिनि तोखे मुस्तफ़ा जे दीन जी हिफ़ाज़त कर जॾहिं तूं मुस्तफ़ा जे दीन जी ग़ुलामी कंदे मां रब जी इज़त जो कसम खणी चवां थो तुंहिंजे घर मां मुसीबतूं ऐं बलाऊं निकिरी वेंदियूं इन सोच के खत्म करणो आहे त वोट तूं पीर खे न ॾिबो मां तव्हांखे पीर खे वोट ॾियण लाइ न चवंदुसि मां वॾेरे खे वोट ॾियण लाइ न चवंदुसि पर जॾहिं ॻाल्हि तुंहिंजे मुंहिंजे अरबी घोट मदीने वारे मीर जी अची वञे उनजे दीन जी अची वञे त पोइ इते ईमान वारा तुंहिंजो ईमान पूरो तॾहिं थिए थो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन पंहिंजी औलाद भी कुर्बान कर पंहिंजा ॿार बच्चा भी मुस्तफ़ा ते कुर्बान कर पंहिंजो घर भी मुस्तफ़ा ते कुर्बान कर पंहिंजो पाण भी कुर्बान कर इहो अजायो नाहे खुदा जो कसम आहे क़यामत जे ॾींहुं कर मथे हूंदी तुंहिंजो सिर फख़्र सां बुलंद जो मैदान भी तुंहिंजो आहे महबूब जा उम्मती हूंदा इशारो करे क़यामत जे ॾींहुं ॿुधाईंदा हे उहा जे सभु कुझु मुस्तफ़ा जे नाले ते कुर्बान कयो टीएलपी न टीएलपी वटि का फंड आहिनि न टीएलपी वटि का एड आहे न को वॾेरनि ऐं अमीरनि जी सपोर्ट आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर अल्लाह जी ज़ात ते भरोसो कंदे टीएलपी जे अॻवाननि जदोजहद शुरू कई आहे तव्हां असांजो फर्ज़ आहे असां पंहिंजे मुस्तफ़ा मदीने वारे सां पंहिंजे ताल्लुक़ खे साबित कयूं अॼु वक़्तु आहे असां दीन जे लाइ कुर्बानी ॾियूं रोड रस्ते जे लाइ न बिजली जे लाइ न घणियूं बिजलियूं तव्हांखे मिलियूं वॾेरनि जे करे घणा रोड ठहिया तव्हांजा अमीरनि जे करे घणियूं नौकरियूं तव्हांखे मिलियूं इन्हनि पार्टी वारनि जे करे अगरि सॼे ॻोठ में ॿ टे नौकरियूं ॾिने हज़ारे नौजवान बेरोज़गार आहिनि खाद काथे पहुची वई आहे इन मुल्क में महांगाई काथे पहुची वई आहे इन्हनि जे घरनि में बिजली हले थी या न ग़रीबनि जे घर में बिजली हले थी इहो ॾिसो प्यारा दोस्तो तो पंहिंजे ज़हन मां कढी छॾियो त असां दुनिया जी सहूलियत जे लाइ वोट ॾियूं था ख़ुदा जो कसम आहे हाणे वक़्तु अची चुको आहे असां सोणे पीर जे वफ़ादारीअ जे लाइ वोट ॾींदासीं अॼु इहो अहद बि कयूं एतमाद बि कयूं हिक ॿिए जा बाह ॿेली बि बणिजूं ऐं पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी टीएलपी तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह पाकिस्तान जे हर अगवान ऐं वर्कर सां साथ ॾियूं दामे दिल में सुख ने कदमे कलमे अज जी कॉन्फ्रेंस जो इहो ई मक़सदु आहे तव्हां पाण में मथी ॾेखारींदो नबी जा दुश्मन पंहिंजे घरनि में पंहिंजो पाण मरी वेंदा कसम आहे रब जो हे मुल्क इस्लाम जे नाले ते ठहियो आहे असांखे इन दीन खे इस्लाम खे तख़्त ते आणणो आहे असां पंहिंजे ॿारनि बच्चनि खे बि इहा वसियत कंदासीं त असांजा ॿार बच्चा बि इंशाअल्लाह सोणे मुस्तफ़ा जे दीन खे तख़्त ते आणण जे लाइ पंहिंजे पाण खे बि कुर्बान कंदा पंहिंजे माल दौलत खे बि कुर्बान कंदा असां पंहिंजी इज़त बि मुस्तफ़ा ते कुर्बान कंदासीं या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक लब्बैक